सिजावल के वार्ड नंबर 10 के आज़ाद उम्मीदवार शाह हुसैन शेख खे रात देर से सिजावल पुलिस गिरफ्तार करे कराची पुलिस हवाले कयो। जंहिं खिलाफ सिजावल जी सिविल सोसाइटी शहरिन तोड़े वोटरन के एहतजाज बाद शाह हुसैन शेख आज़ाद थी वियो। गिरफ्तारी बाद आज़ाद थींदड़ वार्ड नंबर 10 के उम्मीदवार शाह हुसैन शेख जो चवण है तो मुखालिफ़ पंहिंजी नाकामी ॾिसी अहिड़ी हरकतुनि ते लही आया आहिनि जिन खां डिॼण वारो न आहियां। मुड़स थी मुक़ाबलो कबो। इंशाअल्लाह मुखालिफ़ उम्मीदवारनि खे शिकस्त ॾींदसि। अवाम मूंसां गॾु आहे। बाक़ी मुखालिफ़नि खे चवंदसि त मुड़स थी इलेक्शन विढ़ो, अहिड़ी हरकतुनि खां बाज़ अचो। ऐं कूड़े केसनि खां न ॾिनो आहियां, न डिॼंदसि। इंशाअल्लाह कामयाब थी अवाम जी ख़िदमत कंदसि।